नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ के मिठी का ख़बर ॾींदा त SHO मिठी मलक मुश्ताक ऐं संदसि ख़ानगी गार्ड पारां मिठी जे मांडली वारे महेश माली खां सफ़ीना गुटके में गिरफ़्तार करण दौरान 55,000 रुपया रोक रक़म फबाइण वारे मामले जूं ख़बरूं मीडिया ते अचण बाद SSP थरपार खां नोटिस वरितो। SSP अब्दुल्ला अहमद यार मामले जी जांच ऐं मुतासिर धुर खां मालूमात वठण बाद रक़म साबित थियण ते SHO वटां वापसी वठी मुतासिर मांडली वारनि खे ॾिनी वई ऐं SHO ख़िलाफ़ जांच जो हुकुम ॾींदे संदसि ख़ानगी गार्ड खे शहर मां निकाली ॾेई छॾी। SSP जे अहिड़े इंसाफ़ वारे फ़ैसिले खे शहरियुनि साराहियो आहे। वाज़े रहे त SHO ऐं संदसि ख़ानगी गार्ड मांडली वारे खे सफ़ीना गुटके जे केस में गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो हो ऐं संदसि मांडली में पयल 55,000 रुपया फबाए छॾिया हुआ, जंहिं जो SSP नोटिस वठी SHO खां वापसि कराया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।